अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी अॼु असां सां गॾु वेठो आहे मवाली। अचो त मवाली खां पुछा कयूं त हिन जो हाणे जीअं 2021 गुज़रण वारो आहे, 2022 राति बीहण वारो आहे। अचो त मवाली खां हाल वाल वठूं कि बाबा नए साल में तव्हांजी छा सोच आहे ऐं 2021 तव्हांखां कीअं गुज़री वियो। जी मवाली 2022 बीहे थो तोखे ख़बर आहे न? 2022 छा आहे वरी? माना साल मटिजे थो रात जो हा साल चओ न, 2022 छा आहे? हाँ साल चेंज जेको थिए थो न, साल चेंज थिए थो न। हा इहो सही जेको साल बींदो हाँ अलाह कंदो त हिन में जेको आहे त असां बहितरी ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं। लेकिन तव्हां सोचो पहिरें जेको 2021 साल हुयो, हाँ हिन में साईं कोरोना अची वियो, अलाए काॾूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं अची वियूं। हुन खां पोइ तुंहिंजो अलाह तोखे नेकी ॾे, असांजी फसल बि सही न थियो। बिल्कुलु बिल्कुलु वॾो धकु असांखे आयो, हे जेको अनस्टॉप करनि था हिननि खे धकु आयो। मतिलबु हर इंसान जी ज़िंदगी में 2021 मतिलबु के ख़तरनाक थी गुज़रियो आहे। माना त 2021 मज़े जो तव्हांजे लाइ न गुज़रियो न? असांजे लाइ न छा, बाक़ी सॼी दुनिया जे लाइ मज़े सां न आहे गुज़रियो। अल्लाह चंडो साल हुयो बाक़ाइदगी सां। हाणे बि 7-8 घंटा बचिया अथसि, इहो मरी गुज़रे। हिन में बि अलाह करे ख़ैर सां गुज़रे। हिन में बि कुझु न कुझु गड़बड़ थींदी बा। 2022 तव्हांखे कीअं माना सही लॻे थो? साईं असांजी हीअ ई दुआ आहे त अलाह कंदो 2022 बहितरीन थी गुज़रंदो, त हर इंसान जेको आहे सुखियो थींदो। उन में अलाह कंदो सारे फसल में बीमारियूं न ईंदा, माण्हुनि में बीमारियूं न ईंदा, सभु कुझु अलाह कंदो ख़ैर सां थी ईंदो। इहा ई असांजी दुआ आहे साईं। माना त इहा पकी ॻाल्हि आहे कि 2022 जेको असांजे लाइ ख़ुशी आणींदो, गम इंशाअल्लाह 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 2022 उमेद इहा ई आहे त अलाह कंदो सुठो गुज़रंदो। बाक़ी 2021 त असांखे सफ़ा अहिड़ो लॻी वियो जीअं निराण में कोई चंडो न लॻी वेंदो, हीअं लॻी वियो साईं। हाँ हा 2022 हाणे जीअं त तव्हांजो 2021 में तव्हांजो गुज़र सफ़र भंग वग़ैरह आहे, इहो अबा फसल ई न थियो न यार, पोइ कीअं पाणी ई न हुयो। भंग जो बि माना फसल न थियो? न थियो, किथे थियो बा। हर शइ महांगाई थी वई, पाणी न आयो, पाणी बि पैसनि जो। अलाह तोखे नेकी ॾे, हर शइ पैसनि जो, हिन जे करे महांगाई थी वई न। हा ज़मीन खे फसल खे पाणी जो पिया पिया, उहो बि पैसनि सां पाणी अचे पियो न। मोटर वग़ैरह हलाए पाणी ॾियनि पिया, हिन जे करे न। देवाल हेल सारी जीअं थ्रेशर हले थी ओसे पासे में, जिथे किथे मां आयुमि त थ्रेशर हले पई। देवाल थ्रेशर जो हले थी, सारी वधे थी या खुटे थी? 2021 त न बीठो आहे न। ॾिसजां 2022 बीहण ॾे, पोइ साड़ी जो रेट ॾिस तूं। हाँ 1800 ताईं रेट थी वेंदई। हाणे केसि ताईं हले थी? हाणे 14, 14.5, 1500 ताईं हले थी। भाण तव्हांखे कीअं मिलियो साड़ी जो? भाण जो ॻाल्हि पुछा न कर, काफ़ी माण्हू मासां मिलिया आहिनि। चए मवाली भाण खे जेको आहे अहिड़ो कयो अथनि, असांखे चए सभु मासां मिलिया आहिनि। ग़रीबी जेको राह कंदा आहिनि इहे, चए भाण 3200 रुपये यूरिया, ऐं तुंहिंजो वरी जेको DAP आहे 13,000 रुपये थी वियो आहे, चए बोरी हिकिड़ी। अच्छा त माना ॿुधण में आयो आहे जेको दाऊ दौदापुर जे अलाए काथे माना हेॾी भाण जी अबा सिंध में त भाण आहे ई कोन्हे, मिले ई नथो न। अलाए काॾे भाण कंपनी ठाहे नथी जाने? भाण ठाहे थी, हे जेको वेठा आहिनि गोरेजी वारा, हीअ जेको रेट मथे करनि था। हाणे ग्राहक ग़रीब काॾे वञनि? साड़ी जो विचूं रेट हुयो 1200 रुपयो हले पई न। जीअं त साड़ी सस्ती आहे, ठीकु आहे न, त अटो बि सस्तो हुजणु खपे। अटो महांगो, साड़ी सस्ती। मां तोखे ॻाल्हि ॿुधायां न, हाणे साड़ी हुई तुंहिंजी 1400 रुपया माणा न। अटो जेको डालो आहे न साड़ियुनि जो, उहो वरी तोखे 1800 रुपये में मिलंदो मण, ठीकु आहे न। वरी कीअं? ॿुध न, वरी जेको अटो आहे उहो 2200, 2100, 2150, 2200 ताईं तोखे मण मिली वेंदो। ॾिस केॾो हुआ माना त 2021 में ज़्यादातर महांगाई हुई। महांगाई हाणे बि अलाह कंदो 22 अलाह कंदो सही गुज़रो। हाणे तूं सोच, इहो सोच न, जेको साड़ियूं आहिनि 1400, ॾारो आहे हुननि जो उहो 1800, वरी जेको चांवर जो अटो आहे 2200, केॾो फ़र्क़ु आहे? वॾो फ़र्क़ु आहे, ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। ॾिस न
पोइ माना त 2022 में या महांगाई वग़ैरह ईअं माना न थींदी उम्मीद आहे त इंशाल्लाह। ख़तमु थी वेंदी। हा अगरि महांगाई थिए न पोइ साईं साड़ी जो रेट बि मथे थिए, कणक जो रेट बि मथे थिए, राख छा खाइनि। जेको ॿियो जेको मज़दूरनि जी तारीख़ बि वधणु खपे, मिस्त्रियुनि जी बि वधणु खपे। जीअं त जेको मज़दूर खे हाणे 500 ॾियारी मिले थी ईअं न। हा इहा बि वधणु खपे न। हा न महांगाई थी विया त इहा वधे न। वधे 2022 में वधंदी। अगरि न वधी असां पाण एतिजाज कंदासीं, मां मवाली पाण अची रोडनि ते सुम्ही पवंदसि। तूं मज़दूरनि जे विच में मवाली वरी कीअं सुम्हंदे? बाबा मां वेंदमि मज़दूरनि ॾे वेंदमि। जेको माना त मज़दूरनि जे हक़ जे लाइ तूं वेंदे? हा मां वेंदमि, छो न वेंदमि। तमामु इहा सुठी ॻाल्हि आहे की बाबा तव्हां मज़दूर जे हक़ जे लाइ बि ॻाल्हायो। हा जेको सरकारी मुलाज़िमीन आहिनि उन्हनि जी बि तनख़्वाह वधणु खपे। उन्हनि जी त वधी आहे न। वधी आहे त अञा वधणु खपे। अञा जो वधे त पोइ कीअं जान हले? न हलंदो, उन्हनि जी बि वधे, मिस्त्रियुनि जी वधे, मज़दूरनि जी ज़्यादातर मज़दूरनि जी वधे, मिस्त्री मज़दूरनि जी। हे जेके उस्ताद आहिनि स्कूल में, हा हिननि जी बि वधे, हीअ महिनत करनि था, पढ़ाइनि था ॿारनि खे, असांखे बि पढ़ायूं मास्तर। मां चंडो हुअसि पढ़ियो माना हिनजे करे, न त मां हाणे मां वॾो सियासत में अची वञा। छा पॉलिटिशियन में अची जा? बाबा मां सियासत करां, बाक़ाइदा मां वोट वठां। सियासत तोखां चढ़ियल आहे। जीअं त नाज़रीन हाणे असांजो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पुॼो। मां हिननि खे ॾियां 2022 जेको हाणे नओं साल हा, बीहंदो ॾे, न, हिननि खे ॾे। हुननि जी मुंहिंजे तरफ़ूं तव्हांखे लख लख मुबारकूं। तव्हां बि इहा दुआ कयो त जेको 2022 साल बीहंदो अमन सां बीहे ऐं हिन में जेको महांगाई आहे, बीमारियूं आहिनि, सभु दूर थी वञनि। आमीन चओ आमीन। आमीन आमीन सुमा आमीन। असांजा तमामु वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।